दोस्तों सूमर की शाख जो ख़ूबसूरत नज़ारो माशाल्लाह ऐं तव्हांखे लाड़ जा ही ख़ूबसूरत सरसब्ज़ ॻोठ ॾेखारियूं था। ऐं हाणे माण्हू काफ़ी इन सां इहो फ़र्क़ु थियो त माण्हू शहरनि जो रुख करणु घटाए छॾियो। मंझंदि जे वक़्तु बि एतिरी गर्मी न आहे, ॾाढी फर्स्ट क्लास थधी हवा हले पई। दोस्तों माशाल्लाह वॾो सुकून आहे, वॾो मज़ो लॻो पियो आहे, मौसम ॾाढी भली आहे। जेको आहे इन्वेटर ख़राबु थी वियो हो, हा उन इन्वेटर ख़राबु थियण खां पोइ हिन जो अंदरि ॿिज रखियो आहे, हीअ अंबनि जो ॿिज रखियो आहे। अच्छा हीअ हाणे हे जेके आहिनि हिते कुझु हिन खां वॾो थी वेंदो, हा। पोइ हिन खे असीं ट्रांसफ़र कंदासीं वरी ॿनियुनि मंझि। हीअ जिथे माठ हुजे, जिथे ख़ामोशी हुजे, जिथे सुकून हुजे, जिथे ताज़ी हवा हुजे, जिथे असांजो अंडरग्राउंड थधो पाणी मिठो पाणी हुजे। हा तव्हांखे त ख़बर आहे
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। लाड़ जे ॻोठ जो सुकून तव्हांखे ॾेखारिणो आहे त अगस्त जे महीने में जॾहिं बरसातूं कोन पियूं वसनि, अगस्त महीनो हुजण जे बावजूदि, पर लाड़ में सिंध जे हिन हिसे में ॾाढियूं थधिड़ियूं हवाऊं हलनि पियूं। अॼु 17 अगस्त आहे। मंझंदि जे वक़्तु बि एतिरी गर्मी न आहे, ॾाढी फर्स्ट क्लास थधी हवा हले पई। टंडे मोहम्मद ख़ान ज़िले जो ॻोठु आहे तुराब अली निज़ामाणी, उते मौजूदु आहियूं। काज़ी शम्स बांबड़, वालेकुम अस्सलाम। ख़ुशि आहियो त बि त सही आहे, अलाह जो शुक्र आहे। काज़ी शम्स साहिबु असां सां गॾु आहे। कुझु ॻोठ विज़िट कंदासीं, ॻोठाणी ज़िंदगी तव्हांखे ॾेखारींदासीं, उन्हनि खां हाल वाल वठंदासीं ॻोठाणनि खां त शहरनि जी जेका ज़िंदगी आहे, ॻोठनि जी ज़िंदगी में केतिरो फ़र्क़ु आहे। ॻोठाणनि खे शहरी ज़िंदगी आख़िर छो पसंदि न आहे, आख़िर ॻोठनि में अहिड़ो छा आहे हितां जा रहवासी ॻोठनि में रहणु पसंदि कनि था। कुझु ॻोठ विज़िट कंदासीं असां ऐं तव्हांखे लाड़ जा ई ख़ूबसूरत सरसब्ज़ ॻोठ ॾेखारियूं था। काज़ी साहिबु ॿियो छा हाल वाल आहे? सर अल्लाह जा करम, तव्हीं ॿुधायो, ख़ुशि आहियो त बि त सही आहे न? अलाह जो शुक्र आहे। कीअं पई गुज़रे ज़िंदगी? नहीं बसि ज़िंदगी खे पिया धिकियूंसि, माशाअल्लाह महांगाइयूं त उरूज ते न। हा, ऐं पंहिंजी जॻह आवाम आहे वीचारी, उहा परेशान आहे। अवाम त वेल में आहे, परेशान कोन्हे, वेल में आहे। हा, वेल में आहे। हुकुमराननि जेको आहे घुरिजे त हिनखे जेको सो महांगाई घटि कनि। ऐं हाणे माण्हू काफ़ी इन सां इहो फ़र्क़ु थियो त माण्हू शहरनि जो रुख करणु घटाए छॾियो। इहो फ़र्क़ु पियो आहे महांगाई फ़र्क़ु सां। पियो, हाणे पंहिंजो उतां वसाइनि पिया, इहा बि सुठी ॻाल्हि आहे। सुठी ॻाल्हि आहे। तव्हां चयो हुकुमराननि खे घुरिजे त महांगाई घटाइनि। जी सर। पाकिस्तान जी 80 साल जी तारीख़ में जी सर, कहिड़ो उहो हुकुमरान आहे जंहिं हिकु ॾींहं लाइ महांगाई घटाई हुजे? मूंखे ॿुधाए त सही। बिल्कुलु कंहिं बि कोन कयो आहे। तव्हांजे चवण सां, मुंहिंजे चवण सां हीअ महांगाइयूं घटाईंदा? सर हिकिड़ो दोस्त हो, उन चयो त अंग्रेज़ आयो, तक़रीबन अमेरिका खां या ऑस्ट्रेलियन आयो। हा, 1 साल अॻु में। जी जी। सोची मूंखे कंहिं चयो हाणे हिनखे मैकडोनल्ड में वठी मानी खारायो, हा, तव्हां ट्रीट कयोसीं। आउं वियुसि, हुन मूंखे चयो त मूं हिनखे जामशोरे मां पिक कयो। अच्छा। जॾहिं पहुतासीं टूल टैक्स वठी ते जेको टूल प्लाज़ा आहे, हा, उते पहुतासीं, यार गाॾी खे बीहारियो, गाॾी मूं बीहारी लही वियो। अच्छा। हिन तक़रीबन गाॾियूं ॻणियूं, हा, गाॾियूं ॻणे वरी आयो। मूंखे चई यार हीअ अहिड़ा टूल टैक्स घणा हूंदा? इस्लामाबाद ताईं सॼो हिन खां पुछियो। चई ॿुधाए, जैसे मैकडोनल्ड ते पहुतो त चई अव्हांजो जेको कर्ज़ु आहे उहो त हिकिड़ो ही डिपार्टमेंट लायो थो छॾे। मतिलबु त हाईवे डिपार्टमेंट जेके टोल वग़ैरह वठंदा, इहे लायो थो छॾे त ही अमी ग़रीब किथां आयो? हा, चई हीअ त ग़रीब मुल्क आहे कोन, हिते अवाम ग़रीब छो थी चए तव्हां असीं ग़रीब आहियूं? न, चई गुड गवर्नर्स न आहे। अवाम जो कर्ज़ु लहे पियो न, अवाम जो कर्ज़ु लहे पियो, न मुल्क जे अवाम जो कर्ज़ु लहे पियो। जी जी। कर्ज़ु उहो जेको हुकुमराननि जो आहे अवाम ते न, हुकुमराननि खे मिले पियो, सियासतदाननि खे मिले पियो। अवाम कर्ज़ु लाहींदे लाहींदे आख़िर में मरी था वञनि माण्हू, पर इहो कर्ज़ु ख़तमु थियण जो न आहे। सही ॻाल्हि आहे। सो बहरहाल दोस्तो, इहे कचहरियूं पियूं हलंदियूं। हिते असांजो दोस्त आहे अब्दुल करीम निज़ामाणी, घर वियो अचे त हुन सां कचहरी कयूं था। कपिड़ा पटण विया, तयारु थियण वियो, मेकअप करे अचे। पोइ उहो अचे त उहो असांखे हुतां खां जेका नंढी उहा विज़िट कराईंदो। कुझु ॿिया ॻोठ आहिनि, ओॾां हलंदासीं। दोस्तो माशाअल्लाह वॾो सुकून आहे, वॾो मज़ो लॻो पियो आहे। मौसम ॾाढी भली आहे, ॾाढी थधिड़ी हवा हले पई। मंझंदि जो तक़रीबन 1:30 थियण वारो आहे, पर गर्मी न आहे माशाअल्लाह। अॼु भाई अब्दुल करीम निज़ामाणी असांजो दोस्त आहे, साफ़ ई आहे, हुनजो ई ॻोठु। इलाही ॾींहंनि खां चई पिए अचो ॻोठ में जी विलाग ठाहियो, कचहरी कयूं। असां सोचियो ठीकु आहे, काई साहिबु खयोंसीं। रस छा हाल आहे? ख़ुशि ख़ैर, तबियत सही आहे? अल्लाह ताला शुक्र आहे। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ॿियो हाल वाल हिते भला वॾो सोलर सिस्टम लॻाए छॾियो अथव? असां ही बेसिकली हिते आहे ज़मींदारी निज़ाम, जंहिंजे करे पोइ ॿनियूं ॿार आहिनि, उनखे ॿनियुनि खे पाणी खपे थो, फ़सुलु आहे। हा, ऐं उन फ़सुल ते असांखे अॻे जेको सो ही सॼो जेको सिस्टम हलंदो हो, उहो बिजली ते हलंदो, पर बिजली महांगी थी वञण जे करे हाणे ही सॼो सोलर सिस्टम आहे। न इरिगेशन जो पाणी कोन थो अचे? इरिगेशन जो पाणी तमामु घटि आहे, उन जे करे। जर मिठो आहे तव्हां वटि? हा, अल्लाह ताला जो शुक्र आहे। असां वटि पाणी जो जेको अंडरग्राउंड ज़मीन आहे, उनजो जर तमामु मिठो आहे। माशाअल्लाह हिन ॻोठ में वणकार बि आहे, फसल बि ॾाढा सरसब्ज़ आहिनि। घणो हिते केलो थिए थो न? हिते घणो केलो आहे, अंब आहे। अच्छा। ऐं ॿिया बि जेके फसल आहिनि, अंब जी सीज़न ख़तम थी वई आहे न? अंब जो जेका सीज़न आहे, हा, मतिलबु सीज़न ख़तम थी वई। अंब ॼमूं, उनजी सीज़न ख़तम थी वई आहे। सही। हाणे हीउ ॾिसो, हीउ असां जेको
ॿिज रखियो आहे, हीअ अंबनि जो ॿिज रखियो आहे। अच्छा हीअ हाणे जेके आहिनि हिते कुझु हिन खां वॾो थी वेंदो हा। पोइ हिनखे असीं ट्रांसफर कंदासीं वरी बनियुनि मंझि। बनियुनि में ट्रांसफर पोइ वरी हीअ त उते कलम थींदो, हिन में कुझु कलम थियल आहिनि हा ऐं कुझु जेको आहे सो थींदो कलम थींदो। सही आहे। तव्हां बोर ख़राबु थी विया छा? हा, हीअ अक्सर करे बोर ख़राबु थींदा था रहनि। अच्छा छा थियो अथसि? पहिरीं जो जेको आहे इन्वेटर ख़राबु थी वियो हो, हा उन इन्वेटर ख़राबु थियण खां पोइ हिन जो अंदरि मोटर जेका आहे उहा ख़राबु थी वई आहे। हाणे मिस्त्री आया आहिनि, मोटर ठाहिनि पिया था। हीअ असांजो उस्तादु आहे अच्छा जेको छा हाल आहे उस्ताद, ख़ुशि आहियो? हीअ ट्यूबवेल आहे टर्बाइन, वाह वाह उस्तादु ठाहे पियो थो। पर हीअ असांजे लाइ हूंदो आहे। दोस्तो बदकिस्मती सां अॼु बोर आहे ख़राबु थी वियो, ट्यूबवेल हले न पियो, न त तव्हां ॾेखारियो आहे ट्यूबवेल बि, हा पर पाणी थोरो आहे मौजूदु हा हिन नाद में। ऐं हिन ई समूरो हिते हुननि जो सिस्टम हिते ठहियलु आहे, नंढिड़ो इहो वाटर कोर्स ठहियलु आहे, इन थ्रू हुननि जी बनियुनि ताईं पाणी पहुचे थो। केतिरो ख़र्चु आयो आहे हीउ सिस्टम लॻाइण में तव्हांखे? हीअ तक़रीबन जेको सोलर सिस्टम आहे 13 लख जो उहो आयो आहे। अच्छा 7 लख 7.5 लख जो अंडरग्राउंड जेको आहे टर्बाइन बोर आहे। हा ऐं ॿियो एस्टिमेट तक़रीबन थी वेंदी 23 खां 24 लख रुपए जी। 23-24 लख तव्हां ख़र्चु कयो आहे, हा, उनजो फ़ाइदो केतिरो थिए थो तव्हांखे? फ़ाइदो असांखे तक़रीबन जेके असांजे जेको वापडा जो बिल आहे उहो असांजो साल में लही थो वञे, पोइ असीं फ्री आहियूं। अच्छा छो जो असांजो जेको वापडा जो बिल बि अचे थो न, हा। उहो असांखे हरू भरू बि हा जेकॾहिं उन में एतिरो हले कोन थो तॾहिं बि असांखे डिडक्शन वग़ैरह हणी एॾो 4-5 लख रुपया महीने ते मोकिले छॾींदा आहिनि, जंहिंजे करे असीं तमामु तंग थी पियासीं। उनजे करे असां जेको सोलर सिस्टम करे छॾियो। अच्छा हाणे अलाह जो शुक्र आहे जो काफ़ी हद ताईं असांजो बिल बची थो पवे। घणा साल थिया आहिनि तव्हांखे सिस्टम लॻाए खे? हीउ ॿियो साल आहे। अच्छा ॿियो साल आहे। हा, माना तव्हां ख़र्चु बर्च लाहे छॾिया? असां पंहिंजो उहो ख़र्चु लाहे छॾियो। सही, माशाल्लाह तव्हां जूं बनियूं ॾाढी सुठियूं लॻनि थियूं, अलाह ताला जो शुक्र आहे। फसल ॾाढा सुठा पिया लॻनि। जी जी माशाल्लाह। सरसब्ज़ तव्हांजो इलाइक़ो आहे? जी जी बिल्कुलु। हैदराबाद खां परे कोन आहियो? न, हैदराबाद शहर आहे हेॾो सारो वेझो, हा, उते नथा रहो, हिते ॻोठ में रहो था, उनजो सबबु छा आहे घणो? ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि इहा त असांखे जेका शइ खपे थी उहो हिकिड़ो गोड़ घुमसान खां अलॻि हिकिड़ी ज़िंदगी खपे थी, जिथे माठ हुजे, जिथे ख़ामोशी हुजे, जिथे सुकून हुजे, जिथे ताज़ी हवा हुजे, जिथे असांजो अंडरग्राउंड थधो पाणी मिठो पाणी हुजे। हा तव्हांखे ख़बर आहे त शहर में तव्हांखे न को थधी हवा थी मिले, हा न को तव्हांखे जेको सो उते को साफ़ तव्हांजो पाणी थो मिले, न इहा जेका बि हवा आहे उहा पायोलेटेड आहे, जंहिंमें दूंहों धप हर शइ आहे। हिते तव्हां ॾिसो केॾो सुकून लॻो पियो। हिते भले ॿाहिरि तव्हांखे 50 सेंटीग्रेड गर्मी हुजे, हा। पर हीअ जेके निम जी छां जेका आहे, जेॾीमहिल तव्हां हीअ काढ़ो क्रॉस करे निम जी छां में ईंदो त हीअ हिते तव्हांखे घटि में घटि 10 खां 15 सेंटीग्रेड रुगो हिन वक़्फ़े में ख़तमु थी वञे। हिते स्वांजड़ो आहे, कहिड़ो आहे वणी? हीअ स्वांजड़ो आहे। स्वांजड़ो दोस्तो, हिन ॻोठ में भली ॻाल्हि मूंखे इहा लॻी जो वणकार सुठी आहे, वण बि निम जा आहिनि, स्वांजड़ो आहे, बबुर आहे, ॿिया कहिड़ा वण लॻल आहिनि? असां वटि हिते अंब आहे। अंब बि आहे? अंब त बाग़ आहिनि अंबनि जा। हा, निम आहे, हा। ॼमूं आहे, हीअ आमरी जेका थिए थी, गिदामरी न हिकिड़ी आमरी थिए थी, चकू आहे, फाड़वो आहे, इहे सभु पंहिंजी बनी ते लॻल आहिनि। ॿेर आहे, हा ॿेर आहे। हाणे इहे पंहिंजे हिते मतलब पाण खे अलाए शुक्र आहे ज़ैतून हर फसल हर टाइम ते तव्हांखे फसल वारो मेवो मिलंदो। वाह वाह। हींअर दोस्त आया आहियूं त हिननि जो केलो तयारु आहे, सुकून आहे, साफ़ हवा आहे, जर जो पाणी मिठो आहे, ऐं सोलर सिस्टम हिननि लॻियल आहे। घर में बि सोलर सिस्टम त बिजली आहे? सोलर सिस्टम बि आहे, बिजली बि आहे। अच्छा ॿई आहिनि? ॿई आहिनि। सही आहे। हाणे मेन शइ रहिजी वई तालीम। हा, ॿारनि खे पढ़ायो किथे? असां वटि हिते माशाल्लाह बहितरीन स्कूल आहिनि। अच्छा, जेके प्राइमरी स्कूल आहिनि हा। हूं त असां वटि हाणे हिकिड़ी माण्हू जो हिकिड़ो कॉन्सेप्ट थी वियो आहे त हरू भरू असां प्राइवेट स्कूल में वञूं। हा ठीकु आहे, प्राइवेट स्कूल में माण्हू पैसा भरे थो, सभु कुझु भरे थो, पर उते तव्हांजे ॿार खे उहा क्वालिटी, उहा तव्हांखे इज़त नथी मिले। हा, हुनखे हिकिड़ी कंपनी मिले थी, 4 दोस्त हुनखे अहिड़ा मिली था वञनि जेके हुनजी क़िस्मत भली आहे, पर जेके 4 दोस्त तव्हांखे उते के वॾेरा ठीकु ठाक हिकिड़ा मिली वञनि त मुर्गो ई मसइलो ई तबाह। पर हिते अलाए शुक्र आहे प्राइमरी स्कूल जो गवर्नमेंट आहे उन में तइलीम बहितरीनु आहे। हाणे हिन वक़्तु जेके तइलीम जा जेके उस्ताद आहिनि उहे बि तक़रीबन कमीशन पास आहिनि, इज़ इक्वल टू जेको सो कमीशन पास आहिनि। ऐं
फ्री जेका आहे सा हुननि जी किताबनि जी किताब फ्री आहिनि, हर शइ फ्री आहे, किताब फ्री आहे, फीस कोन्हे। फीस कोन्हे ऐं तव्हांखे हिकिड़ी तमामु बहितरीनु तइलीम मिले थी। हाणे उहो जेको असांखे, छो जो आउं हिकु सहाफ़ी आहियां, मूं उन हर शइ ते हिकिड़ो कयो आहे पंहिंजो तजियो। आउं ॾिसां थो त जेके बि तव्हां भले सुठा स्कूल जेके तव्हांजे नाले वारा स्कूल हुजनि, उते बि तव्हांखे छोकिरियूं छोकिरा उहे मिलंदा जेके 9 ॾहें में पढ़ंदड़ हूंदा पाण ख़ुदि, या इंटर फर्स्ट ईयर कॉलेज में पढ़ंदा हूंदा, पंहिंजे जेब ख़र्ची जे लाइ हू अची पढ़ाइनि था। उहो हाणे तव्हां हिसाबु लॻायो, जेको जेब ख़र्ची जे लाइ 1500, 2000, 3000, 7000 ते पढ़ाए थो, उहो साॻूणो जेको हिन वक़्तु इज़ इक्वल टू कमीशन, जेको घटि में घटि जंहिंजी पघार 50,000 खां स्टार्ट थिए थी, उन में फ़र्क़ु त हूंदो न। अच्छा दोस्तो, भाउ जी ॻाल्हि सां कंहिं हद ताईं एग्री कयां थो। तालीम असांजी सिंध जी तबाह आहे, हिन में को शक कोन्हे, प्राइमरी लेवल खां वठी यूनिवर्सिटी सतह ताईं। पर किथे किथे ऐं काफ़ी जायुनि ते जेकॾहिं किथे का सुठी शइ थिए पई त उनखे ख़राबु न चइबो। मूं काफ़ी जायुनि तां इहे ख़बरूं ॿुधियूं आहिनि त सरकारी स्कूल्स में तालीम बहितर आहे, ऐं हैदराबाद में बि अहिड़ा मिसाल मूंखे मिलिया आहिनि। हिकिड़े सेमी प्राइवेट स्कूल में वियुसि, उते घटि ॿार दाख़िल हुआ। सभु पुछियुमि त उते टीचर ॿुधायो त हिते अॻु में दाख़िला तमामु घणी हुई, पर हाणे पसगिरदाई जे सरकारी स्कूल्स में तालीम बहितर थी आहे त माइटनि ॿार पंहिंजा उते दाख़िल कराए छॾिया आहिनि। प्राइवेट स्कूल हैदराबाद में ख़ासि तौरु कराची में या ॿियनि वॾनि शहरनि में, सभिनी जाइ ते एतिरे न हूंदो, पर अक्सर जेके सेठ आहिनि न, माण्हुनि खे उबती छुरीअ सां उन्हनि जी खल लाहींदा। उन्हनि स्कूल्स में ग़रीब जो ॿारु पढ़ी नथो सघे, उहे प्राइवेट स्कूल सिर्फ़ु सरंदी आरल न हूंदा आहिनि। निज़ामानी साहिबु समय सलाम हुजनि साईं मंज़ूर सुमरे साहिब खे, घोटकी में 1.5 अरब रुपया ख़र्च करे हेॾो सारो तालीमी इदारो उन ठाहियो आहे, जिते कैम्ब्रिज सिटी जेके ॿिया जेके ख़ानगी तालीमी इदारा आहिनि, उन लेवल जी तालीम ग़रीब ॿारनि खे बिल्कुलु फ्री मिले थी। ॾिसो, असां वटि हिते टंडो मोहम्मद ख़ान में अहिड़ो हिकु मिसाल थियो आहे। ऐं तंहिं वक़्त में मेहरान टीवी में कमु कंदो हुउसि। हिते असां वटि टंडे मोहम्मद ख़ान में जिसकाणी छोकिरो जेको मेन प्राइमरी स्कूल में पढ़ियो, जंहिंखे उस्ताद रुंझे पढ़ायो हो, उन सॼे पाकिस्तान मंझि टॉप लेवल खयो हो। इहो अॼु खां 3 साल पहिरीं या 4 साल पहिरीं। माशाअल्लाह। प्राइवेट सरकारी गवर्नमेंट सरकारी मेन प्राइमरी स्कूल, उतां सरकारी स्कूल मां पढ़ियल ॿार पंहिंजी क़ाबिलियत, पंहिंजी ज़हानत, महिनत सां केतिरो अॻिते अची वियो। त दोस्तो, मुंहिंजो तव्हां सभिनी खे इहो अर्ज़ु आहे त तालीम ते फोकस कयो। ॿारड़ियुनि में आयो, शहरनि में आयो, ग़रीब आयो, अमीर आयो, विचोले तबिके सां तालुक़ु रखो था। तालीम हासिलु करणु को वॾो मसइलो न आहे, ॿारनि खे तालीम ॾियारणु को मसइलो न आहे। सरकारी स्कूल्स आहिनि, दाख़िला मुफ़्त मिली वञे थी, बसि पंहिंजी तवजह ॾियण जी ज़रूरत आहे। ऐं वधि खां वधि असांखे सिंध में तालीम खे फ़रोग़ ॾियणो आहे, ख़ासि तौरु जेके सरकारी स्कूल एजुकेशन आहे उन ते, छो जो असांजा पंहिंजा स्कूल्स आहिनि, उन्हनि जी असांखे मालिकी करणी आहे। उते पढ़ाई सुठी न आहे, मास्तर नथो अचे, फर्नीचर जी खोट आहे, असांखे एहतजाज करिणो आहे, उन्हनि जी मालिकी करणी आहे त जीअं असांजी सिंध में तालीम वसीले तरक़ी अची सघे। छाकाणि त सियासतदाननि असांजे जेके पटका ॿधाया आहिनि, जेके बोस्किन जा सियासतदाननि हिननि पटका ॿधाया आहिनि, इहो किस्सो ॿुधाइण जी ज़रूरत न आहे। तंहिंजे करे असांखे पंहिंजी मुड़सी करणी पवंदी ऐं तालीम जे रस्ते सां ई असां तरक़ी करे सघूं था। ॾिसो, हिन वक़्तु जेकॾहिं असां रुॻो हिकिड़ो बि कंपेरिज़न कयूं, तव्हां ॾिसंदो त हिन वक़्तु जेके बि CS जा इम्तिहान आहिनि या ॿिया जेके बि इम्तिहान आहिनि, उन में थर जो छोकिरो टॉप ते पियो। हा माशाअल्लाह। छो? ऐं तव्हांखे जेकॾहिं तव्हां वेही ॾिसंदो त थर में तव्हांखे 90% प्राइवेट स्कूल नज़र न ईंदो, गवर्नमेंट स्कूल आहे। गवर्नमेंट स्कूल आहे। हाणे जेकॾहिं असांजो हिते जेको हैदराबाद जो, कराची जो छोकिरो, उहो डीपले वारे सां नथो कंपेयर करे सघे, मिठी वारे सां नथो करे सघे, जेको छाछरे वारे सां नथो करे सघे, ॾहली वारे सां उहो नथो करे सघे, छो नथो करे सघे? तव्हां हाणे जवाबु ॾियो न, तव्हां पुछो था छो ईअं आहे। हा, तव्हां जवाबु ॾियो, उनजो सबबु छा आहे, तव्हां ॿुधायो। उहो सबबु आउं तव्हांजो उनजो हिकिड़ो सबबु थो ॿुधायां त उते जेके आहिनि शागिर्द, उन्हनि जा माइट, उन जा वालदेन, उहे जेके आहिनि से उन ते बाक़ाइदे पंहिंजे स्कूलनि ते नज़र रखनि था, पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइनि था, महिनत कराइनि था। असां वटि जेके आहिनि, असां वटि हिकिड़ो त जेको सबबु मेन आहे उहो इहो आहे, नंढड़े ॿार खे जेको हिन वक़्तु असां टच मोबाइल हथ में ॾेई छॾियो, असांजे तइलीम जो वॾो ॿेड़ो ॿोड़ आहे। मोबाइल दुश्मन आहे, हर ॿार वटि हूंदो। उहो पंहिंजे घर मिसाल थो ॾियां, सम्झाए थकिजी पिया आहियूं, मार बि ॾियूं था, पर मोबाइल जी पचर छॾण लाइ तयारु न आहिनि। पर इहा मोबाइल फुरणो आहे, मोबाइल खां परे रखिणो आहे ॿारनि खे। भाउ जेका ॻाल्हि कई न,
त थर जो जेको शागिर्द आहे छो अॻिते आहे छो ज़हीन आहे सिर्फ़ु सबबु इहो आहे त उते सुजागी आहे शऊर आहे स्कूल जी तालीमी इदारनि जी मालिकी आहे। अॻिते वधूं था दोस्तो, इहे कचहरी डिघी थी वेंदी, ॿिया ॻोठ कुझु इलाइक़ा विज़िट कयूं था। हा चांहि भाउ निज़ामानी साहिबु खणी आयो आहे, अब्दुल करीम रैस। हा चांहि जा थोरा आहियूं असां शौक़ीन यार। दोस्तों ये ड्रिग मोरी जो स्टॉप सूमर की शाख आई रेगुलेटर है, सूमर की रेगुलेटर ते ॾाढो ख़ूबसूरत नज़ारो आहे। शाख जे किनारे सां सरसब्ज़ वण आहिनि, ॻोठाणा छांव जो सुकून वठी रहिया आहिनि। स्कूल जी मोकल जो टाइम आहे। हीउ नंढड़ो स्कूल मां पढ़ी आयो आहे। छा नालो आहे नंढड़ा तुंहिंजो? असदुल्ला। कहिड़े क्लास में पढ़ींदो? 7 में। तालीम कीअं आहे तव्हांजे स्कूल में? भला तो वटि बैग कोन्हे छा? आहे पोइ थैली में छो खईंदई? सही आहे, ईअं सही आहे, हलो तुंहिंजी मर्ज़ी आहे। दोस्तों सूमर की शाख जो ख़ूबसूरत नज़ारो माशाअल्लाह। शाख में पाणी एतिरो कोन्हे, हालांकि दरिया में ॿोॾ आहे। हीउ रस्तो वञे पियो तव्हांखे ॾेखारियूं, हीउ टंडो मोहम्मद खान शहर खां अचे पियो, हीउ रस्तो वञे पियो शेख भिरकियो, पोइ अॻियां टंडो अलाया टंडो आदम ताईं कनेक्ट करे थो। रस्तो बि हींअर ठहियो आहे काफ़ी सालनि खां पोइ। हिते जा माण्हू सूरत में हुआ, मस नओं रोड ठहियो आहे त कुझु हिननि सुख जो साह खयो आहे। त अॼोको विलाग तव्हांखे कीअं पियो लॻे? तव्हांखे लाड़ जे ॻोठनि जी ज़िंदगी ॾेखारियूं पिया, ॾाढो सुकून वारो माहौल आहे, मौसम बि ॾाढो सुठो आहे। अस्सलाम वालेकुम। अच्छा, हिते असांजी दोस्त मिलियो आहे, साफ़ ई आहे, हिन सां कचहरी कयूं था। नालो छा आहे तव्हांजो? मोहम्मद रफ़ीक सर। मोहम्मद रफ़ीक भाउ, हिते भला हिननि ॻोठनि में असांखे मसला ॿुधायो, कहिड़ा मसला आहिनि? साईं मसला त जाम, मसला जेकॾहिं ॿुधाइण जो खुटण में न अचनि। पहिरें त मुख्य मसला ॿुधायो। मुख्य मसलो मेन में आहे बुनियादी तइलीम। हा, तइलीम जा मसला त तमामु घणो। हिते पाण जे शाख ते बीठा आहियूं डिगमोरी में थोरो अंदरि वेंदो सूमर की हिकिड़ो स्कूल आहे वॾे में वॾो प्राइमरी, हुनमें त वञो बिल्डिंग आहे कोन, बिल्डिंग कोन्हे। 400 खां 500 ॿार न ईअं पुठि था वेठा पढ़नि। पट ते विया पढ़नि? हा, इरीगेशन जा 2 3 कमरा आहिनि, उन में वेठा पढ़नि। सही। ॿिए नंबर ते पीअण जे पाणी जो मसइलो आहे हिते इलाही। अच्छा, ॻोठनि में आरो प्लांट वग़ैरह मिलनि कोन था, जेकॾहिं मिलनि था त मनपसंदि माण्हुनि खे मिलिया पिया। अच्छा, ऐं जेके लोकल जेके जंहिंजी पहुच कोन्हे उन्हनि खे कोन था मिलनि, सिर्फ़ु सिफ़ारिशी जेके माण्हुनि ॿियो मसइलो इहो थी वियो तालीम, पाणी, ॿियो अस्पताल जी छा सूरत हाल आहे? अस्पताल जी इहा त असां वटि इलाही अस्पतालूं जेके आहिनि ॻोठनि में ठही पियूं PPH 6 जा जेके घर, पर उहे उते ई ख़तमु थी विया, उनखे फ़ाइल कोन थिया। बिल्डिंग ठाहे उन्हनि छॾनि न हिते। जीअं असां पीरू वसाण में आहे, अली खान वसाण में आहे, शेख बुर्क में हिकिड़ी ॿ आहे, उहे बिल्डिंग ठाहे उनखे छॾनि थी कोन। वॾे वारो मसइलो असांजो शेख बुर्क आहे, उते हाई स्कूल जो आहे, उते हाई स्कूल आहे कोन। सही आहे। उते जो बिल्डिंग उते ठही पिया करोड़ रुपए जी 2010 में। माना बुनियादी जेके बि सहूलियतूं आहिनि, तालीम, सिहत, पीअण जो साफ़ पाणी, वॾो उनजो फुक़दान आहे हिते, न? वॾो फुक़दान आहे सर, वॾो तमामु घणो। ऐं मेन रोड ते ई ठहियो आहे। बाराड़ी जा जेके लिंक रोड्स आहिनि उन्हनि जी छा सूरत हाल आहे? सर उहे तबाह लॻाए पिया आहिनि, रोड सफ़ा। अच्छा, सफ़ा खॾा लॻाए पिया आहिनि, ख़तमु लॻाए पिया आहिनि। असांजे शेख बुर्क में जेकॾहिं तव्हां ॾिसंदो जंप मोरी रोड आहे, दरगाह शाहनाज़ रोड आहे, ऐं ॻोठ खान मोहम्मद तइम रोड आहे। असां वटि अहिड़ा ॻोठ आहिनि जेके हिन जदीद दौर में उन्हनि ॻोठ में लिंक रोड बि कोन्हे, काफ़ी रोड जेके हुननि खे ॾिना आहिनि 1990 95 85 दौर जा जेके रोड ठहिया पिया आहिनि, सिर्फ़ु हुन ते पथर निकिता पिया आहिनि, रोड तव्हांखे निशानी कोन लभंदो त रोड ठहिया पिया। अच्छा, MNA आहे मुंहिंजे नवीद कमर साहब, नवीद कमर आहे, एजाज़ शाह बुखारी, एजाज़ शाह बुखारी। उहे त वॾियूं दावाऊं कनि था, असां वॾा तरक़ियाती कम कराया आहिनि। CM सैयद मुराद अली शाह वॾियूं दावाऊं करे थो। कंहिंखे तरक़ी ॾिसणी हुजे त थर में ॾिसे, सिंध जे ॿियनि इलाइक़नि में ॾिसे, पोइ हिते उहा तरक़ीअ जा कोन पहुती आहे छा? साईं पोइ इहे दवाऊं उहे कयूं न हिननि जूं उहे त ॿी तकरीरनि में ई हुननि में ई दवाऊं हिननि वटि सुठियूं लॻंदियूं, पर ज़ाहिरी तौरु जेकॾहिं अमली कम उहे ॾिसजनि न त उहे ॾिसण में उहे कमु कोन था अचनि। अच्छा, वॾा मसइला भाउ ॿुधाया आहिनि, त हाणे मूंखे लॻे पियो त इन्हनि मसइलनि ते असांखे हिकिड़ो अलॻि सां विलाग ठाहिणो पवंदो। भाउ सां असां राब्ते में अचूं था, को ॾींहुं मुक़ररु कयूं था, भाउ खे चवंदासीं भाउ मसइला हाणे ॿुधाया आहिनि, हाणे इन जी ज़िमेवारी आहे असांखे उन्हनि स्कूल्स ताईं, सिहत मर्कज़नि ताईं पहुचाए, जिन जी हालत ख़राबु आहे उहे रोड ॾेखारे। पोइ कॾहिं पाण हलूं इहो विलाग ठाहे अचूं, डॉक्यूमेंट ठाहे अचूं। अच्छा, ठीकु आहे दोस्तो, असां हिननि ॻोठनि में ईंदासीं। हाणे असां गॾोगॾु सिंध जे मसइलनि खे बि पंहिंजे चैनल ते फोकस करण जी कोशिशि कंदासीं, त जीअं उन्हनि जो तदारुक थी सघे। ऐं अलाह साईं में उमेदु आहे पाण गॾिजी सॾिजी आवाज़ु उथारींदासीं त रिज़ल्ट ज़रूरु ईंदो इंशाअल्लाह।
त अॼोको विलाग तव्हांखे कीअं लॻो कमेंट्स में असांखे ज़रूरु ॿुधाइजो। ॻोठाणी ज़िंदगी मुख़्तसिर तरीक़े सां तव्हांखे ॾेखारण जी कोशिशि कईसीं। हाणे कुझु ॿिया ॻोठ आहिनि होॾां वञूं था ऐं टंडे मोहम्मद ख़ान ज़िले जो वॾो जेको पब्लिक स्कूल जे लाइ वॾियूं दवाऊं कयूं त वॾो इनकलाब अची वेंदो, तालीमी इनकलाब अची वेंदो हिन स्कूल ठहण सां। त ॾिसूं था उहो इनकलाब किथे पुॻो आहे, उहो तव्हांखे ॾेखारियूं था। वॾी महिरबानी, माशा अल्लाह।